अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गडावा यहाँ संजा सैयद हल्दा से हेडलाइंस पर। मुल्क न ठहियो हो त आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ अमीर थियनि। गुज़िरियल 3 सालनि खां मुल्क जो पैसो चोरी कयो वियो। 3 सालनि खां चोरी कंदड़नि खे ख़बर न आहे संदन पैसो किथे किथे आहे। शॉर्टकट इख्तियार करे इंसान वॾो कमु करे नथो सघे। शॉर्टकट जो रस्तो इख्तियार कंदे ज़िंदगी तबाह करे छॾींदा आहियूं। वज़ीर आज़म इमरान खान जो मालकन में तकरीर खे ख़िताब। सुप्रीम कोर्ट ने 75 डस्का ते ॿीहर चूंड कराइण बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾियण बाबति पीटीआई जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। केस जी ॿुधणी दौरान जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾाहिनि त नंढी चूंड दौरान कुझु प्रिज़ाइडिंग ऑफिसर गायब थियण बाद सुबुह जो ज़ाहिर थिया। छा उहे नाश्तो करण विया हुआ? लॻे थो प्रिज़ाइडिंग ऑफिसर डप खां भॼी विया हूंदा। पीटीआई जे वकील दलील ॾिना त हक़ीक़तुनि जी तस्दीक लाइ इंक्वायरी जी ज़रूरत हुई जेका न कराई वई। हुकूमत तरफा इस्तीफ़ा के मुतालबे ते इलेक्शन कमीशन जो रद्द अमल साम्हूं अची वियो। चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठ अहम इजलास। चीफ इलेक्शन कमिश्नर या इलेक्शन कमीशन जा मेंबर हुकूमत के मुतालबे ते इस्तीफ़ा न ॾींदा। वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जे इल्ज़ामनि जो मुनासिब वक़्त ते जवाब ॾियण जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन डस्का जे फ़ैसिले अचण बाद ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी। इजलास में इतफ़ाक़। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ कोआर्डिनेशन कमेटी जो इजलास। मुख़्तलिफ़ मामलों ते गौर विचार। इजलास में नासिर हुसैन शाह, सईद गनी, मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया शरीक। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर नए सरबराह तौर जिम्मेवारियों संभाले वरितियूं। रिटायर थींदे मुजाहिद खान कमान नए एयर चीफ हवाले कई। हवाई फौज के नए एयर चीफ मार्शल के गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। मुजाहिद अनवर खान जो नए एयर चीफ लाइ नेक ख्वाहिशुनि जो इज़हार। ज़हीर अहमद बाबर की सलाहियतुनि ते एतमाद आहे। हर शोबे में सहकार ते स्टाफ जो थोराइतो आहियां। हवाई फौज में ख़िदमतूं सर अंजाम ॾियण ते फ़ख्र आहे। हवाई फौज के हर सिपाही के खराज तहसीन पेश कयां थो। हर कीमत ते दुश्मन जा इरादा नाकाम बणाईंदासीं। वॾी कामयाबी जो पहिरियों कदम आहे। कोरोना वायरस बावजूद दिफाई मशकूं जारी रखियूं। मुजाहिद अनवर खान जो इस्लामाबाद में हवाई फौज जी कमांड की तब्दीली वाली तकरीब के खिताब। मुल्क में कोरोना वायरस या माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 40 मरीज़नि जूं हयातियूं विड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 13,757 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,449 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 6,19,259 थी वियो। पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास 4 अप्रैल से तलब करे वरितो। असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण या न ॾियण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ पार्टी इजलास। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की वरसी के मौके ते 4 अप्रैल ते जलसो रावलपिंडी में करण जो फ़ैसिलो। जलसे के हंध जो ऐलान बाद में कयो वेंदो। सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द इरफान जतोई जो अदालत का मथाऊं कतल वारो मामलो। इरफान जतोई जो भाउ गुलाम नबी जतोई वाक़े जो केस दाख़िल कराइण लाइ अदालत पहुतो। एडवोकेट शाहिद सुमरो मार्फत सेशन कोर्ट जामशुरो में दरख्वास्त दाख़िल कराई वई। दरख्वास्त में एसएसपी सखर इरफान समूह, एसएचओ हटड़ी निसार शाह, एसएचओ जामशुरो असद अली समेत 9 पुलिस ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे धुर बणायो वियो। केटी बंदर वेझो ॻोठ नूर शाह में जवाबदार हनीफ शाह पंहिंजे मामे हसन शाह के कुहाड़नि जा वार करे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतकिल। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले। जिंदगी के सफर में अकेले थे हम, आप जैसा हमें मेहरबान मिल गया।
ऐं शहनशाह जज़्बात नाले वारे अदाकार मोहम्मद अली जे विछोड़े के 15 साल विहामी विया हू विछड़ियो त आहे पर मधान जी दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे।